पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान हुकूमत विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर सुभाणे इस्तांबुल में थींदो। सरकारी ज़रियनि मूजिब आला सतही पाकिस्तानी वफ़द ॻाल्हियुनि में हिसो वठंदो। वफ़द में आला फ़ौजी अमलदार ऐं परॾेही ऑफिस जा अमलदार शामिल हूंदा। ज़रियनि मूजिब दोहा ऐं इस्तांबुल में ॻाल्हियुनि जे ॿिन्ही दौरनि जे नतीजनि ते ग़ौर कयो वेंदो। पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थींदड़ अफ़गान सरज़मीन जो मसइलो उथारींदो। अव्हां खे ॿुधायूं त तुर्की ऐं क़तर ॻाल्हियुनि में टियाकड़ी जो किरदारु अदा कंदा। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान हुकूमत विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर सुभाणे इस्तांबुल में थींदो। सरकारी ज़रियनि मूजिब आला सतही पाकिस्तानी वफ़द ॻाल्हियुनि में हिसो वठंदो। वफ़द में आला फ़ौजी अमलदार ऐं परॾेही ऑफिस जा अमलदार शामिल हूंदा। ज़रियनि मूजिब दोहा ऐं इस्तांबुल में ॻाल्हियुनि जे ॿिन्ही दौरनि जे नतीजनि ते ग़ौर कयो वेंदो। पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थींदड़ अफ़गान सरज़मीन जो मसइलो उथारींदो। तुर्की ऐं क़तर ॻाल्हियुनि में टियाकड़ी जो किरदारु अदा कंदा।